मीरपुर माथेलो में 20 ॾींहं अॻु पुलिस एहलकार इब्राहिम चढ़ड़ ऐं संदसि घरवारी पुट जे रिश्ते लाइ पनो आकिल जे कचे वारे इलाइक़े में घुराए धाड़ेलनि तरफ़ां अगवा कयो वियो हो, जंहिंजी आज़ादी लाइ मासूम ॿारनि तोड़े वारसनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। एहतजाज में शरीक मुग़वी जे संदसि पुट ज़ुल्फ़कार चढ़ड़, इम्तियाज़ अली, अली हसन चढ़ड़ ऐं वारसनि जो चवणु आहे त 20 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस असांजे वालिद ऐं माउ खे बाज़ियाब करण में का बि संजीदगी नाहे ॾेखारी ऐं नई मदद करण लाइ तयारु आहे। संदन चवणु आहे त केतिरा भेरा SSP घोटकी सां खेसि मुलाक़ात कई आहे, पर हर रोज़ बाज़ियाब करण जा पिणु दिलासा ॾेई रहियो आहे। रोज़ दिलासा ॾे थो, रोज़ दिलासा ॾे थो। अॼु 21 ॾींहुं आहे, को SP ऑफिसर मारे को लड़ी न आयो आहे। मां भला कंहिंखे तव्हां ॾियां, न को वॾेरो अचे थो न आयो आहे, न को वाउंटन जे टाइम ते सभु वॾेरा जी गॾु थींदा आहिनि, हिक जे दर वधा हूंदा आहिनि। हाणे को वॾेरो मारे न अचण लाइ तयारु कोई कोन्हे। कंहिंखे मां चवां SP साहिब जो न को ऑफिसर मां ॾिया हुआ, न ॻाल्हि न पंधु। 21 ॾींहं असांजे घर में रोज़ राड़ो मचो पिया, असां कंहिंखे तव्हां ॾियूं भला। तंहिंजे करे इंतिज़ामी पोइ असांजा बाज़ियाब न थी सघिया ऐं पुलिस असांखे डेली दिलासा ॾिए थी, अॼु न सुबुह, अॼु न सुबुह। पुलिस जो हेड कांस्टेबल मोहम्मद इब्राहिम चढ़ड़ ऐं हुनजी घरवारी खे 21 ॾींहं थी विया आहिनि, जंहिंखे धाड़ेल अगवा करे विया आहिनि, पर पुलिस कख भनी बीणो बि न कयो आहे। मूंखे अफ़सोस SSP घोटकी ते आहे, जेको हर वक़्तु असांखे दिलासा ॾिए थो ऐं चए थो त मां 2 ॾींहंनि में मुग़वी आज़ादु कराईंदुसि। जॾहिं असां एहतजाज जो सॾु ॾियूं था त हुन वक़्तु SP खे जाग थिए थी। हुननि एहतियाज कंदे चयो त असां ग़रीब आहियूं, 50 लख भुंग किथां आणियूं। IG सिंध DIG सखर SSP घोटकी खे अपील कई आहे त असांजे बाबा ऐं अमड़ खेनि जल्द बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन रशीद शेख सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।